बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां नूर अहमद मेमण ऐं अॼु असां ॻाल्हाईंदासीं मकाफ़ात अमल ते। असां पंहिंजे वॾड़नि खां वॾे अरसे खां ॿुधंदा था अचूं ऐं आम ज़िंदगी में असांजो रोज़ जो मुशाहिदो आहे। इंसानु जेके बि अमल करे थो पियो उन्हनि अमलनि जो नतीजो आहे मकाफ़ात अमल जे सूरत में उन्हनि अमलनि खे इंसानु भोॻे थो। जे चङा अमल करे थो पियो त चङायूं उनखे पलाए पवनि थियूं, ऐं जेकॾहिं मदायूं करे थो पियो, ख़राबु अमल करे थो पियो त ख़राबियूं उनखे पलाए पवनि थियूं। इहो अलाह ताला जो बनायल क़ानून आहे, छाकाणि त इंसानु अशरफुल मखलूक़ात आहे ऐं उनजी जे ज़िमेदारीअ सां ज़िंदगीअ खे गुज़ारे ऐं जेके ख़ुदा जा हुकुम हुनखे मिलिया आहिनि उन्हनि ते पाबंद रहे, पंहिंजे अमलनि खे उन्हनि ख़ुदा जे हुकुमनि जो पाबंद रखे, त उन में इंसान जे लाइ चङायूं ई चङायूं आहिनि। अलाह ताला काइनात में जेको बि निज़ाम जोड़ियो आहे उहो क़ानूननि जे तहत जोड़ियो आहे। अलाह ताला जेकॾहिं मादो जोड़ियो आहे त मादे जा बि क़ानून रखिया आहिनि। मादी शयुनि में असां सुबुह शाम उहे तजुर्बा असांजे साम्हूं ईंदा रहनि था पिया। बाहि जेको आहे उनजो कमु साड़णु आहे। उन ई बाहि में जेको बि माण्हू पंहिंजी आङुर विझंदो त उनखे साड़ींदी। इहो बाहि जो क़ानून आहे, इहो अटल क़ानून आहे। जेको माण्हू बि उन में आङुर विझंदो उनजी आङुर उहा सड़ंदी। अहिड़ी तरह हैवानी ज़िंदगीअ में बि क़ानून आहिनि। जेके बि हैवान अलाह ताला जा पैदा कयल आहिनि उहे पंहिंजे तहफ़ुज़ जे मसइले में, पंहिंजे ख़ुराक जे मसइले में, पंहिंजे नस्ल ॾियण जे मसइले में ऐं पंहिंजे नस्ल जी हिफ़ाज़त जे मसइले में पंहिंजे ख़ुदा जे जोड़ियल फितरत, ख़ुदा जे जोड़ियल इल्हाम ऐं ख़ुदा जे जोड़ियल क़ानूननि ते जेको आहे उहा हली ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जे सिलसिले खे जारी रखे थी पई। इंसान पंहिंजी ज़िंदगीअ में जेके मादे जा क़ानून आहिनि उन्हनि क़ानूननि ते बि हले थो। जेके हैवानी ज़िंदगीअ जा क़ानून आहिनि, पंहिंजे बचनि जे तहफ़ुज़ जा, पंहिंजे खाद खुराक जा, पंहिंजे हैवानी ज़िंदगी में जेके जिबलतूं आहिनि उनजी जेका जिन्सी ज़रूरतूं आहिनि, इन क़िस्म जूं जेके आहिनि उहे हैवानी ज़िंदगीअ जे क़ानूननि ते बि इंसानु पाबंद आहे ऐं हले थो पियो। इंसानी ज़िंदगीअ खे अलाह ताला इन हैवानी ज़िंदगीअ खां मथे मुस्तक़िल क़दुरनि जा क़ानून ॾिना आहिनि, छाकाणि त इंसानु अशरफुल मखलूक़ात में शामिल आहे ऐं अशरफुल मखलूक़ात जे तौर ते इंसान खे समअ, बसर ऐं फ़वाद हासिल थियो आहे। इंसान खे जेके आहिनि उहे हिस्सी ताक़तूं जेके आहिनि, महसूसात जूं, उहे अता थियूं आहिनि ऐं उनखे शऊर अता थियो आहे ऐं उन में वनफ़ख़्तु फ़ीह में रूही थियो आहे। ख़ुदा जे पारां जेको आहे उनखे शख़्सियत अता थी आहे। त इन्हनि सभिनी शयुनि खे हलाइण जे लाइ मुस्तक़िल क़दुरनि जा क़ानून अलाह ताला उन्हनि खे ॾिना आहिनि। उहे वहीअ जे तइलीम जे रोशनीअ में ॾिना आहिनि, वहीअ जे ज़रिए ॾिना आहिनि। वही पैगम्बरनि ॾे आयो ऐं पैगम्बरनि जे ज़रिए उहो तइलीम, उहे क़ानून इंसाननि खे मिलिया। मकाफ़ात जो क़ानून हीअ आहे त माण्हू जेको अमल करे थो पियो ओड़ो ई नतीजो जेको आहे उन खे साम्हूं ईंदो। ईअं कोन थींदो त माण्हू जेको अमल आहे उहो कंहिंसां बदख़्वाहीअ जो करे, कंहिंसां मदाईअ जो करे, कंहिंखे तकलीफ़ ॾियण जो करे ऐं उनजो रिज़ल्ट ऐं नतीजो वरी उनखे चङाईअ जी सूरत में मिले, इहो मुमकिन ई कोन्हे, छो त इहो ख़ुदा जे जोड़ियल क़ानून जे ख़िलाफ़ु आहे। इन जे करे इंसानु जेकॾहिं भलायूं कंदो ज़िंदगीअ में त भलायुनि जी ज़िंदगी हुनखे अता थींदी, हुनखे सुख ऐं सलामतीअ वारी ज़िंदगी अता थींदी, हुनखे मुसीबतनि खां आजी ज़िंदगी अता थींदी। पर जेकॾहिं उनजे मुक़ाबले में उनजे बरक्स हू मदायुनि वारी ज़िंदगी गुज़ारे थो, माण्हुनि खे अहंज ऐं ईज़ा वारी ज़िंदगी गुज़ारे थो, माण्हुनि जूं हक़ तलफ़ियूं करे थो पियो ऐं माण्हुनि सां भलाईअ जो ऐं अहसान जो रवैयो ऐं अदुल जो रवैयो नथो हले पियो, त उन जे नतीजे में माण्हूअ खे उहो तकलीफ़ुनि ऐं मुसीबतुनि जी ज़िंदगी अचे थी पई। हिन ज़िंदगीअ में सख़्तु मुशक़तूं आहिनि। हाणे जॾहिं मुशक़तुनि वारी ज़िंदगी आहे उन में माण्हू जेकॾहिं पंहिंजे लाइ अञा वधीक मुसीबतूं पैदा करे पंहिंजे बदअमलियुनि सां ऐं पंहिंजे लाइ वधीक ॾुखियायूं पैदा करे पंहिंजे हिर्स सां, पंहिंजे हसद सां, पंहिंजे ग़ीबत सां, हाणे इहे इख़लाक़ी हिकिड़ियूं जेके इख़लाक़ी मयार आहिनि, जेके सॼी इंसानियत जा मुसलिम आहिनि, इहे
जॾहिं इन्हनि मयारनि ते इंसानु पूरो नथो हले त हू समाजी तौर ते बि जेको आहे हिकिड़ी इज़त ऐं मञता नथो हासिलु करे, पर ख़ुदा जे क़ानून जे तहत बि हू सख़्तु ॾुखियाईनि ऐं परेशानियुनि में अचे थो। इन जे करे अहिड़ी ज़िंदगी छो अख़्तियार कजे जंहिं ज़िंदगीअ सां इंसानु पंहिंजे हमअसरनि में बि जेको आहे उहो ख़्वारी ॾिसे ऐं ख़ुदा वटि बि जेको आहे उन्हीअ जे लाइ सख़्तियूं ऐं ॾुखियाईनि वारो क़ानून जेको आहे उहो अमल में अचे ऐं मुतहरिक थिए। असां पंहिंजी रोज़ानी ज़िंदगीअ में नंढियूं नंढियूं केतिरियूं शयूं आहिनि जिन खे असां मदाई नथा सम्झूं ऐं जिन खे असां ईअं मामूली ॻाल्हि सम्झी करे नज़रअंदाज़ कयूं था, पर पंहिंजी जाइ ते उहे पंहिंजो मदायूं आहिनि ऐं उन्हनि सां ॿियनि इंसाननि खे तकलीफ़ अचे थी ऐं उन तकलीफ़ जे नतीजे में ज़ाहिर आहे माण्हूअ खे उन जी मकाफ़ात मां गुज़रणो थो पए। हिकिड़ो माण्हू आहे जॾहिं सुबुह जो पंहिंजे घरां तयारु थी निकिरे थो पंहिंजे ऑफिस में वञण जे लाइ, ऐं हू शहर मां अलाए केतिरनि जायुनि तां जॾहिं गुज़रे थो पियो पंहिंजी सवारीअ ते, फ़र्ज़ु कयो मोटर साइकिल ते गुज़रे थो पियो, ऐं उहो मोटर साइकिल ते केतिरा सिग्नल आहिनि जिन सिग्नलनि खे ट्रोड़ींदो पंहिंजे ऑफिस पहुचे थो पियो। केतिरनि माण्हुनि जो उन रोड ते रस्ते ते गुज़रण जो अवल हक़ु बणिजे थो पियो। हीअ ज़ोरीअ गुत हणी क्रॉस करे ऐं उतां निकिरंदो वड़ वकड़ खाईंदो ॿियनि माण्हुनि खे ईज़ाईंदो पंहिंजे ऑफिस में पहुचे थो पियो। हाणे इहो पंहिंजे ऑफिस ताईं पहुचण जे रस्ते में अलाए केतिरनि माण्हुनि जो रंज, उन्हनि जी तकलीफ़ ऐं उन्हनि जी पीड़ा पंहिंजे हिसे में खणी आयो आहे। उहे सभु सोचूं ऐं पिटूं गॾिजी उन माण्हूअ जे लाइ सख़्तु मकाफ़ात अमल बणिजनि थियूं ऐं माण्हू उहो जेके पंहिंजे कमनि में सुख सहूलियतूं ऐं सलामती हुनखे मिलणु घुरिजे उहा हुनखे नथी मिले, छाकाणि त हू पंहिंजे मकाफ़ात अमल में घणा ई नंढा नंढा जुर्म, घणा ई नंढियूं नंढियूं मदायूं गॾे करे पंहिंजे अकाउंट खे हुन जेको आहे उहो ख़राबु करे चुको आहे। इन जे करे दोस्तो ख़ुदा जो निज़ाम जेको आहे उहो ख़ुदा जो निज़ाम असां जे कंप्यूटर जे दौर में रहूं था, ख़ुदा जे निज़ाम खे सम्झणु त ॾाढो आसान थी वियो आहे। त ख़ुदा जो निज़ाम हिकिड़ो उनजो बाक़ाइदे सर्वर ठहियलु आहे जिते इंसाननि जे अमलनि जी इनपुट थींदी रहे थी पई। जीअं जीअं असां पंहिंजे अमलनि सुठनि अमलनि जी उते इनपुट कयूं था पिया त उते सुठा मैसेजिस वञनि था पिया ऐं सुठी इनपुट वञे थी पई ऐं उन जे नतीजे में हिकिड़ी सुठी आउटपुट निकिरे थी पई। अहिड़ी सुठी आउटपुट निकिरे थी पई जंहिं आउटपुट में असांजे लाइ सलामती बि आहे, असांजे लाइ सिहत बि आहे, असांजे लाइ बरकत बि आहे ऐं असांजे लाइ भलायूं बि आहिनि। पर जेकॾहिं असां उन में इनपुट जूं मदायूं जेके आहिनि उहे घणियूं विझूं था पिया त ज़ाहिर आहे उन जी इनपुट जेको आहे उहा मदायुनि वारी निकिरंदी ऐं उन में न असांजी ज़हनी सलामती बाक़ी रही सघंदी, न पंहिंजी ज़ाती सलामती बाक़ी रही सघंदी। जॾहिं असांजी पंहिंजी ज़हनी सलामती ऐं शख़्सी सलामती क़ाइमु नथी रहे ऐं असां शख़्सी सलामती जे हवाले सां बीमारियूं, टोट फोट, खसारा इहे असांजे लाइ जॾहिं ज़हनी अज़ाब बणिजनि था त पोइ सॼी फैमिली जेको आहे उन खां मुतासिर थिए थी पई, उन जा असर सॼी फैमिलीअ ते पवनि था पिया ऐं असांजा बचा बि जेको आहे असांजे उन्हनि बदअमलियुनि खे, बदअमालियुनि खे जेको आहे उहो भोगीनि था पिया। इंसानु पंहिंजी ज़िंदगी में इन्हनि नंढियूं नंढियूं नेकियुनि खे मामूली न सम्झे ऐं इहे नंढियूं नंढियूं नेकियूं गॾिजी हिकिड़ो वॾो लेजर ठाहिनि थियूं ऐं माण्हूअ खे उन जे नतीजे में अलाह ताला जे पारां सलामती हिफ़ाज़त जो बंदोबस्ती मिले थो पियो ऐं उहे अलाह जे महिरबानियुनि जे छांव में अची वञे थो पियो।